मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1400 साल पहिरियां इन उम्मत लाइ रुना आहिनि। इन उम्मत लाइ अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको ताइफ़ में अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ पहुती आहे, अरफात जे मौक़े ते अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 5 घंटा ग़ालिबन हिन उम्मत लाइ दुआ घुरी आहे। ऐं इन उम्मत जी कंडीशन ॾिसो अॼुकल्ह, हिन उम्मत जे औरतुनि जी हालत ॾिसो कहिड़ो। इन उम्मत जूं औरतूं जेको लिबास पाइनि थियूं, काफ़रनि खे वञी करे मां उन्हनि सां छा गिला कयां, काफ़रनि सां वञी करे मां छो ॻोल्हायां। मुंहिंजे मुस्लमान औरतुनि जो लिबास जेको आहे बेहयाई जो लिबास आहे। इन औरतुनि खे ख़ौफ़ नथो त जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे लाइ 1400 साल पोइ ते केतिरी तकलीफ़ कई आहे। ऐं इहे औरतूं जेको आहे बेहयाई जो लिबास पाइनि। इन नौजवान खे ख़बर नथी पए जेके राति जो शराब पीअनि था। 1400 साल पहिरियां जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजे लाइ रुनो आहे, तव्हांजे लाइ मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तकलीफ़ कादी आहे। जेके राति जो मौसीक़ी जेको नौजवान ॿुधनि था, जेके राति जो नौजवान मर्द ऐं नौजवान औरतूं जेको आहे मुंहुं कारो पंहिंजो कनि था, इहे जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महिनत खे पोइ नथा ॾिसनि। गेरनि जी कहिड़ी शिकायत कजे, इहा तकलीफ़ हिकिड़ी असांखे थिए। छाजे करे अल्लाह जे नबी हदीस आहे मुस्लमान हिकु जिस्म जे मानंद आहे। जेकॾहिं जिस्म जे कंहिं टुकड़े खे जेके तकलीफ़ पहुचे, ज़ख़्म अचे, पूरे जिस्म जे अंदरि तकलीफ़ हूंदी आहे। मुंहिंजा भाइर दोस्तो, माहौल बदमाश आहे। माहौल जे अंदरि तमामु जेको माहौल असांजो ग़लीज़ थी चुको आहे। अल्लाह जो अज़ाब बसि क़रीब आहे। अल्लाह जो अज़ाब उन टाइम अची वेंदो आहे जंहिं टाइम हे जेको असांजो माहौल थो, हिन माहौल में अल्लाह जो अज़ाब त कंहिं टाइम अचे हा। अल्लाह जो अज़ाब कंहिं टाइम अचे हा। हे विच में जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ बीठी आहे, जंहिंजे करे अल्लाह ताला असांजे चेहरनि खे मसख़ नथो करे। असांजा चेहरा उहे इंसान ज़ाहिरी तौर में बीठा आहिनि। जेकॾहिं बातिनी तरीक़े में ॾिसनि, असुली जेकॾहिं असांजो चेहरो ॾिठो वञे त असांजो चेहरो चेहरे जहिड़ो न आहे। हे इंसानी शिकिल ज़ाहिरी में अल्लाह ताला रखी आहे। इंसान गुनाह अहिड़ा कया आहिनि, बदमाशी अहिड़ी थी आहे जो कंहिं ज़माने जे अंदरि जेको आहे इंसाननि जी जॻहियुनि ते जेको आहे जानवर थी वञूं आहे। इहो ई नाकामी जो जेको आहे, इहो ई नाकामी, इन जे करे असां नाकाम थियासीं, क़ुर खे छॾियोसीं न।